अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया HRJDO न्यूज़ आया वज़ीर उंडड़ खबर शामिल कयूं था मोब जुणू जी। एक हफ़्तो अॻु मेहरापुर मां पलांदमी सफ़िया मला मुबैना अगवा वारो मामिलो काज़ी अहमद जूणा मोरी लॻ ॻोठ अला बख्श कुबरमी सकरण जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटाला करे पहुती। FIR में नामिनेट जवाबदार UC मिर्ज़ा बाग जो चेयरमैन नियाज़ हुसैन कुबर ऐं संदसि मुलाज़िम खादिम मलाह खे गिरफ़्तार करण लाइ केतिरनि ई कलाकनि खां पुलिस ॻोठ में पहुतल। SHO माड़ी जलबानी खादिम हुसैन सियाल ॿुधाए त असां केस में जवाबदार गिरफ़्तार करण लाइ बाला ऑफिसरनि जे हुकुम ते आया आहियूं। जवाबदार मिलंदा त उनखे ज़रूरु गिरफ़्तार कंदासूं। ॿिए तरफ़ PPA जे UC मिर्ज़ा बाग जे चेयरमैन नियाज़ हुसैन कुबर राब्तो करण ते ॿुधाए त मुंहिंजो नालो केस में हिकु साज़िश तहत असांजे सियासी बाअसरनि ॾियारे हिन कूड़े केस में मूंखे फासायो आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।